सब तारीफ़ूं करीम रब जी ज़ात बाबरकात जेको सॼी कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। तमाम तारीफ़ूं उन कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे ख़ालिक ऐं मालिक जे लाइ लख लख शुक्राना उन करीम रब जा जंहिं अॼु तव्हां असांजे जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र करण ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। सुभान अल्लाह। करोड़े अरबे दुरूद उन इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जे मथां जंहिं अल्लाह जे मखलूक सां बेतहाशा प्यार करे उन्हनि खे पंहिंजे करीम रब जे दरबार में पहुचाइण जो दग अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। सवे सलाम उन सहाबा जे मथां जन पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत जे मथां सब खां पहिरीं अमल करे दुनिया खे ॾेखारियो। सवे करोड़े अल्लाह जो रहमतूं उन औलिया अल्लाह जे मथां जन जे ज़रिए मुझो करीम रब क़यामत जे अचण ताईं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जी ख़िदमत कराईंदो रहंदो। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे कुदरत ऐं हिकमत जो अंदाज पंहिंजो आहे। हर दौर जे अंदर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अंबिया मबऊस फरमाया, पर जहिड़ो नबी अल्लाह जी ज़ात तो असांखे अता फरमायो अहिड़ो कंहिंखे बि नसीब कोन थियो। सुभान अल्लाह। हर नबी के छो त नबी अल्लाह जा महबूब हूंदा आहिनि। कहिड़ो बि नबी आहे अल्लाह जो महबूब नबी आहे। हर नबी के अल्लाह बेऐब बनायो आहे। छो त नबी इबादत सां कोन थींदो आहे, नबी ख़ानदान जे बुनियाद ते कोन थींदो आहे। नबी उहो हूंदो आहे जंहिंखे मुंहिंजे अल्लाह अज़ल में मुंतखिब करे फरमाए छॾियो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अंबिया जे मथां पंहिंजूं मेहरबानियूं फरमायूं, पंहिंजा किताब नाज़िल फरमाया, पर जहिड़ियूं मेहरबानियूं तो असांजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां अल्लाह फरमायूं अहिड़ियूं मेहरबानियूं कंहिं बि नबीअ खे नसीब दिल खोले ॻाल्हि। अल्लाह ताला तौरेत भी पंहिंजे सुहिणे नबी ते नाज़िल फरमायो, ज़बूर भी फरमायो, इंजील भी फरमायो, 10,000 सहीफ़ा भी अल्लाह नाज़िल फरमाया, पर जहिड़ो शान मुझे करीम रब सुहिणे क़ुरान करीम जो फरमायो अहिड़ो कंहिं भी किताब जो कोन फरमायो। अल्लाह ताला जा बानड़ो ज़रा गौर व फिक्र जी दावत आहे त नबी त सभई खुदा जा, ख़ालिक त सभिनी जो खुदा, लेकिन मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात हर नबी के सहाबी अता फरमाया, हर नबी के, लेकिन जहिड़ा सहाबी रब मुझे मुस्तफ़ा के अता फरमाया अहिड़ा कंहिंखे भी ॻाल्हायो, अहिड़ा कंहिंखे भी अता न फरमाया। सुभान अल्लाह। हर नबी के अल्लाह ताला पंहिंजे पंहिंजे ग़ुलामनि मां नेक सालिह अल्लाह जा नेक सालिह बाना वली अता फरमाया, पर जहिड़ा वली मुंहिंजे ख़ुदा महबूब मुस्तफ़ा के अता फरमाया अहिड़ा ॻाल्हायो, अहिड़ा शक न कयो न, दिल खोले ॻाल्हायो। इंशाअल्लाह ताला अदा ग़ुलाम कादर ये प्रोग्राम टाइम खां अॻु में रखियो आहे नौजवान इरशाद हुसैन जे करे, ईअं न दा राशिद हुसैन जे करे। उन नौजवान खे शायदि ड्यूटीअ ते वञिणो हो, पोइ अदा ग़ुलाम कादर चयो त हिन पंहिंजे न्याणो आहे तव्हांजो, ईअं न, पंहिंजे न्याणे जे उन रज़ा सां ही प्रोग्राम अॻुवाट रखियो आहे ऐं मौसम ॾाढी अल्हम्दुलिल्लाह नॉर्मल। सुभान अल्लाह। मुझे प्यारा दोस्तों, सो अदा ग़ुलाम कादर जी इहा तमन्ना हुई त साईं अॼु बस सिंधी में चइबो आहे निज क़ुरान पढ़जो, मां बि ज़हन जो निज क़ुरान पढ़ण जे लाइ। सुभान अल्लाह।
इंशाअल्लाह ताला अल्लाह जे कुरान करीम मां ॻाल्हाईंदासीं। चओ इंशाअल्लाह ताला। तो मुझा दोस्त अजीज, हर नबी के अल्लाह ताला वली अता फरमाया, पर चो जड़ा वली मुझे रब महबूब मुस्तफ़ा के अता फरमाया अहड़ा कंखे कोन गालायो अहड़ा कंखे भी कोन। हर नबी के अल्लाह ताला उम्मती अता फरमाया, पर जड़ा उम्मती रब मुझे मुस्तफ़ा के अता फरमाया अहड़ा कंखे भी कोन कंखे भी न अता फरमाया। जेको अंबिया कम कंदा होया, अज वो मुझे महबूब मुस्तफ़ा जा उम्मती गुलाम कम करे रहा है। सुभान अल्लाह। अंबिया जो कम हो पैगाम दीन जो पहुँचाण, अल्लाह जे मखलूक जे आॾो खुदा जे दीन के पहुँचाण, खुदा जे दीन जी तबलीग करण। लेकिन अज मुझे महबूब मुस्तफ़ा जे आशिकन ऐं गुलामन ॾे त निहारियो, सब कुछ कुर्बान कयो वेठा आहिनि कंहिंजे लाइ। चओ महबूब मुस्तफ़ा जे अल्लाह जे सोहणे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मुझो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हौज़े कौसर जा प्याला भरींदो पियो, पंहिंजे गुलाम खे प्यारींदो, सहाबा प्यारींदो। केॾी महिल सुहिणो अबू बकर सिद्दीक़ पियो पीअंदो, केॾी महिल उस्मान ज़िन्नूरैन पियो पीअंदो, केॾी महिल उमर फारूक, केॾी महिल जो मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर खुदा, केॾी महिल तलहा, केॾी महिल ज़ुबैर। पर अचानक अहिड़ा माण्हू बि ईंदा जन खे ॾिसी मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो, मां मुस्तफ़ा जा आशिक़ थोरो परे त थी वञो, थोड़ो रस्तो छॾियो। मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो जंहिं थाम सां पंहिंजे गुलामन आशिकन खे, सादकन खे, सहाबा खे पियो प्यारींदो, उन थाम खे रखी मुझो मुस्तफ़ा हौज़े कौसर खे पंहिंजे बुक में हथड़न में खणंदो। सुभान अल्लाह। छा में खणंदो? बुक भरे मुझो मुस्तफ़ा उन अचण वारनि गुलामन जे मुंहं जे वेझो कंदो, उन्हनि जे चपड़न सां मुझो मुस्तफ़ा पंहिंजो बुक मुबारक लाइ फरमाईंदो, अॼु मां मुस्तफ़ा प्यारींदो थो वञा, तव्हां पीअंदा। सुभान अल्लाह। जॾहिं सहाबा अर्ज़ कंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये केड़ा खुश नसीब हन, ये केड़ा खुश नसीब हन जन जे मथा एडा अज करम पिया थन। मुझो मदीने जो ताजदार फरमाइंदो, ही उहे मां मुस्तफ़ा जा आशिक दीवाना हन जन के मां मुस्तफ़ा जो ज़मानो भी कोन नसीब थियो, सहाबा जो ज़मानो भी नसीब कोन थियो, ताबईन तबा ताबईन जो ज़मानो भी नसीब कोन थियो। समय साल गुजरी वया होया, दुनिया दौलत गड करण में पूरी हुई, दुनिया दौलत ठहण में पूरी हुई, दुनिया रात ॾींह दौलत जे लाइ तड़पंदी रहंदी हुई। पर ही मुआ मुस्तफ़ा जा उहे दीवाना हन जो अहिड़े दौर जे अंदर भी पंहिंजे हक़ हलाल पोरिहे जी कमाई मां मुस्तफ़ा जे दीन जे मथों कुर्बान कंदा। सुभान अल्लाह। मुझा मिठड़ा अदा, ये जेको अल्लाह जे सुहणे दीन जे ला तो जेकॾहिं 5 रुपया ख़र्च थो करी, अल्लाह जे मखलूक के घुराए जेकॾहिं तो ही नंगर न्याज करे खाराई थो, हे तुंहिंजा ज़ाया कोन्हनि, हिननि जो हिसाब तोखे ॾियणो न पवंदो। मियां ग़ुलाम कादर, हिननि सुहिणनि महफ़िलनि जो हिसाब क़यामत में अल्लाह ताला अता फरमाईंदो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़यामत जे ॾिहाड़े हिसाब थियणो ज़रूर आहे, ज़रे ज़रे जो हिसाब थींदो। महल माड़ियूं ठाहियूं अथई, हिसाब ॾियणो पवंदई, बंगला ठाहिया अथई, हिसाब ॾियणो पवंदई, गाॾियूं वरितियूं अथई, हिसाब ॾियणो पवंदई। अल्लाह तव्हांखे सलामत रखे। ज़मीनूं वरितियूं अथई, हिसाब ॾियणो पवंदो। जेकी कुझु वरितो अथई उन जो हिसाब तोखे ख़ुदा जे दरबार में ॾियणो पवंदो। पर जेको न अल्लाह जे रज़ा जे लाइ, मुझे महबूब मुस्तफ़ा जे रज़ा जे लाइ, मुझे महबूब जे दीन जे ख़िदमत जे लाइ जेको तो ख़र्च कयो आहे, इन जो हिसाब तोखे ॾियणो न पवंदो, पर इन जो ॾहूणो थी तोखे वठणो पवंदो। सो मुझा दोस्त अज़ीज़, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा करोड़ ई करम आहिनि उन पंहिंजे महबूब जे उम्मत जे मथां, जन के हेड़े दज्जाली दौर जे अंदर पीउ खे पुट लाइ टाइम कोन्हे, भाउ खे भाउ जे लाइ टाइम कोन्हे। इहा हक़ीक़त आहे।
दोस्त के दोस्त ला टाइम कोने, कंहिंखे कंहिंजे ला टाइम कोने। लेकिन अॼु बि हाँ हिकड़ा दुकान अहिड़ा हन जन ते अॼु बि मिठाई विरहाइजी रही आहे, दुनिया खाई रही आहे। सुभान अल्लाह। मिठाई विरहाइजी रही आहे, दुनिया खाई रही आहे। उहे दुकान किथे हन, उन्हनि दुकाननि जो मक़ाम छा आहे, उन्हनि दुकाननि जी इज़त मुंहिंजे अल्लाह जे दरबार में केतिरी आहे। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मेराज जे रात मुंहिंजो करीम आका जॾहिं अहिड़ी जगह तां गुज़र थियो, अहिड़नि माण्हुनि ते नज़र पई जेके अल्लाह जे रहमत में टुबियूं हणी रहिया हुया, तरी रहिया हुया, लज़्ज़त वठी रहिया हुया, ॾाढा ख़ुशि गुज़ारे रहिया हुया। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो, जिब्राईल जी मुंहिंजा आका कुर्बान वञा। जिब्राईल हे केरु जवान हन जेके अॼु अल्लाह जे रहमतुनि में तरी रहिया हन, अल्लाह जे रहमतुनि मां लज़्ज़तूं हासिल करे रहिया हन। जिब्राईल जवाब ॾींदो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे तो महबूब जा उहे उम्मती हन जेके तुंहिंजे महबूब तुंहिंजे उम्मत जे लाइ आधीअ जो उथी दुआऊं घुरंदा हन। सुभान अल्लाह। वरी तवजह सां ॿुधजा मुस्लमान, मुंहिंजे महबूब पुछो, जिब्राईल हे केर हन जेके अल्लाह जे रहमतुनि में सुकून सां तरी रहिया हन, मज़ा वठी रहिया हन। जिब्राईल जवाब कहिड़ो ॾिनो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहे तो महबूब जा उम्मती हन जेके आधीअ जो उथी अल्लाह जे मखलूक जे ख़ैर ला दुआऊं घुरंदा हन। मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत जे भलाई ला दुआऊं घुरंदा हन, रोअंदा हन अल्लाह जे दरबार में, पर दुआऊं ॿियनि जे लाइ घुरंदा हन। मौला महबूब जे उम्मत जो ख़ैर फरमाइजा, मौला उम्मत मुस्लिम जो ख़ैर फरमाइजा, मौला बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमा, मौला बे औलादनि खे नेक औलाद अता फरमा, मालिक जन जी रोज़ी तंगा तन खे रोज़ी रिज़्क़ अता फरमा। मुझे महबूब जे आॾो जिब्राईल चयो, मुंहिंजा महबूब ही उहे ख़ुश नसीब हन। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ ज़रा गौर त कर, न तो असांखे पंहिंजे लाइ दुआ जो त टाइम आहे ज़रूर, अबे अम्मा लाइ दुआ जो टाइम कोन्हे, औलाद लाइ दुआ जो टाइम कोन्हे, दौलत गॾु करण जो टाइम आहे मगर दुआ घुरण जो टाइम कोन्हे। हा अॼु बि दुआउनि जूं फैक्ट्रियूं लॻियूं पियूं हन, अॼु बि दुआउनि जूं फैक्ट्रियूं मौजूद आहिनि। कहिड़ी जगह ते चो, अगर कंहिं बि वलीउल्लाह जे मज़ार ते वेंदे, दरबार ते वेंदे, त हर टाइम ते उते अल्लाह जे मखलूक ला हुजूर जे उम्मत ला बार बार दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। घुरबियूं या न जवाब ॾियो। सुभान अल्लाह। अॼु बि अहिड़े दौर जे अंदर बि जॾहिं दुनिया वटि कंहिंजे लाइ कोई टाइम कोन्हे, औलिया अल्लाह वटि अॼु बि दुआउनि जा, छो त दुआ जो तोखे अंदाज़ो ई कोन्हे त दुआ ताक़त केतिरी रखंदी आहे। यादि रखी छॾ मुस्लमान, इहा दुआ ई आहे जेका तक़दीरनि खे तब्दील करे छॾींदी। सुभान अल्लाह। क़ुरान करीम मां ॿुधाईंदुमि त इहा दुआई आहे जेका तक़दीरनि खे तब्दील कंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, यमहुल्लाहु मा यशाउ व युस्बित, अल्लाह फरमाए थो तक़दीरूं लिखंदो बि मां पाण हां, मेटाईंदो बि मां, ॻाल्हि लिखंदो बि मां पाण हां, मेटाईंदो बि मां पाण हां। मौला लिखी बि पाण, मेटाई बि पाण, इहा ॻाल्हि असांजे सम्झ खां मथे आहे। छो त लिखण वारो तूं आहे, तोखे त सभु ख़बर आहे त छा थियणो आहे छा नाहे थियणो। मुंहिंजा मौला दुनिया जे दस्तूर मुताबिक़ लिखियो मेटियो ज़रूर वेंदो आहे, मगर मेटबो उहो आहे जंहिंमें का ग़लती हूंदी आहे। मौला तुंहिंजी ज़ात त ग़लतीअ खां पाक आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? या अल्लाह लिखियो उहो मेटियो वेंदो आहे। भला लिखण वारे जूं लाइनूं सिधियूं कोन्हनि के, अखरनि में सूंह कान्हे, मेट वरी ॿिया लिखी आहे,
अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल। मौला तू भी सुहिणो आ, तू तो सूंह के पसंद कंदो आ, तुझे लिखाई में का औणाई भी नथी थी सके। पो मुझा मौला लिखी भी पाण, ड्राही भी पाण, उहो भी तकदीरूं। मौला राज कहिड़ो आ? मुझो रब तो फरमाए लिखंदो पंहिंजे कुदरत जे रज़ा सां ऐं मेटींदो पंहिंजे आशिकनि जे दुआउनि सां। सुभान अल्लाह। लिखंदो पंहिंजे गला गला लिखंदो पंहिंजे कुदरत जे रज़ा सां ऐं मेटींदो गला गला मेटींदो। समझ में न अचई त सवली सिंधी करे समझाई। अमड़ खां दुआ छो घुराईंदो हई? मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो त अमड़ ऐं अबे जी दुआ रब औलाद जे हक़ में रद्द को न कंदो, रद्द को न कंदो आ। तकदीर में मुसीबतूं लिखियल हुयूं। अमड़ जे कदमनि ते किरी पे अचे, अमड़ जे कदमनि खे चुमण शुरू कई। अम्मा को न उथंदुसि जेसि ताईं मूं लाइ दुआ न घुरंदी आहे। अम्मा को न उथंदुसि जेसि ताईं मुंहिंजे तकदीरनि खे न तब्दील कंदी। अमड़ जो अर्श ॾे निहारे हथ खयां त रब तुंहिंजी तकदीर मिटाए छॾे। सुभान अल्लाह। इहो सच्चा जवाब ॾे, बेशक इहो सच्चा। पोइ जीजल अमड़ नेक हुजे या गुनहगार हुजे, औलाद जे हक़ में रब दुआ क़बूल कंदो आहे। बेशक। छो त माउ आहे, माउ कहिड़ी बि हुजे माउ आहे। औलाद जे हक़ में रब उन जी दुआ रद्द न कंदो आहे। छो त माउ पंहिंजे बच्चे सां बेतहाशा प्यार कंदी आहे। जॾहिं माउ गुनहगार जी दुआ बि अल्लाह औलाद जे हक़ में रद्द न कंदो आहे त ज़रा सोची पोइ जवाब ॾे। उहो कामिल जेको राति ॾींहं ख़ुदा जे इश्क में मौज में मस्त लॻ पियो हूंदो आहे, महबूब मुस्तफ़ा जे मुहबत में दीवानो हूंदो आहे, छा मुंहिंजो रब उन जी दुआ रद्द कंदो? जवाब ॾे। न साईं, हरगिज़ न कंदो। याने लिखंदो मुझो करीम रब पंहिंजे कुदरत सां है, लिखंदो भी पाणा, मेटींदो भी पाणा, पर मेटींदो पंहिंजे आशिकनि जे दुआउनि सां है। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बुज़ुर्गाने दीन ॾे तुंहिंजो असांजो वञणु थींदो आहे, दुआऊं घुराईंदा हूं। अबे अम्मा जे कदमनि में बि उनखे नसीबु थींदो जन खे बुज़ुर्गनि जूं दुआऊं नसीबु थींदो। त मुंहिंजा दोस्त मां मौज़ू ते मोटा अॼु ॻाल्हाइण थो चाहियां ऐं खुली ॻाल्हाइण थो चाहियां त वलीउल्लाह इन लफ़्ज़ खे अल्लाह ताला एतिरी इज़त ॾिनी आहे जो औलिया ऐं वली जो लफ़्ज़ क़ुरान करीम में 90 दफ़ा आयो आहे। घणा दफ़ा? 90 दफ़ा। वरी चो घणा दफ़ा? 90 दफ़ा क़ुरान करीम में औलिया अल्लाह वलीउल्लाह जो लफ़्ज़ अल्लाह ताला क़ुरान करीम में पंहिंजे कुदरत सां बयानु फरमायो आहे। 90 दफ़ा। असां आशिकनि जो त वरी अक़ीदो ई सिधो आहे त मुंहिंजा मौला तोखे सभु ख़बर आहे। तोखे ख़बर आहे त पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानीअ जी उमिरि बि 90 साल कंदुसि, इन करे वलीअ जो नालो बि 90 साल। सुभान अल्लाह। इहो असांजो अक़ीदो आहे, इहो असांजो अक़ीदो आहे। असांजे अक़ीदे सां कंहिंजो मुतफ़िक़ हुजण या न हुजणु ज़रूरी कोन्हे। असां पंहिंजे इश्क जी ॻाल्हि कई, छो त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उनखे ओॾो ई प्यार नज़र ईंदो। सुभान अल्लाह। ईअं आहे या न अदा? त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां क़ुरान करीम जी तिलावत जेका आयत कई आहे, हिकिड़े मिंट जे लाइ हाणे उन आयत करीमा जे तरफ़ हलां। उन खां पहिरीं अञा ॻाल्हि रहिजी वई त पैदा सभु कुझु मुंहिंजे ख़ुदा कयो आहे, लेकिन पैदा कयो आहे सदके महबूब जे करे। वरी वरी चओ महबूब जे करे। सॼी ॻाल्हि चओ सरकार जी आहे। अॼु इहो जुमिलो पको कर, सॼी ॻाल्हि है सरकार जी आहे। जन्नत ॻाल्हि 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 जन्नत बणी कंहिंजे करे? मदीने वारे जे चओ, दिलि खोले चओ। मदीने छा वारे कंदो? जे करे। मुझे महबूब मुस्तफ़ा जा सहाबी बनिया कहजे करे मदीने वाले गाला 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 सहाबी बनिया कहजे करे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे सैयद बनिया कहजे करे मदीने वाले ताजदार जे करे वली बनिया कहजे करे मदीने वाले ताजदार जे करे अज ही मौलवी बनिया कहजे करे जवाब दे बना सवलो करे जे अज ही मौलवी बनिया कहजे करे मदीने वाले ताजदार जे करे
अज ही जेके चेहरे ते तोखे सुन्नत दिसी इज्जतूं मिली रहियूं आहिनि कंहिंजे करे मदीने वारे ताजदार जे करे जन्नती जन्नत में त वींदा जन्नत त खुदा जी आ पर वींदा कंहिंजे करे मदीने वारे साईं जे करे सब कुछ पैदा कंदड़ मुझो खुदा है पर उन करीम रब मिल्कियत मुझे मुस्तफा जे हवाले करे छड़ी आ मुझे बेनियाज रब जा बाना अल्लाह जो सुनो कुरान करीम पढ़ी तोखे बुधाया अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे मुझे बेनियाज़ रब फरमायो अल-यौम अजो के ॾींहं ते दुनिया त आदम अलैहिस्सलाम खां हली रही आ इंसान पहरे ज़मीन ते इंसानी सूरत में कदम रखण वारो आदम अलैहिस्सलाम अंबिया दुनिया ते ईंदा रहिया उम्मतूं दुनिया ते ईंदियूं रहियूं ॿुधा उहे सॼियूं उम्मतूं अंबिया नेमतूं कंहिंजियूं पिया खाइनि चओ अल्लाह जो सभिनी जे मथा मेहरबानियूं कंहिंजूं गाला गाला कंहिंजूं सब कुछ मुझे करीम रब जो लेकिन मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा के फरमायो अल-यौम अजो के दिहाड़े ते अकमलतु लकुम दीनकुम ओ मुझा महबूबा अज दीन के भी मां रब मुकम्मिल करे छड़ियो। सुभान अल्लाह। आदम मुझो पैगाम खणी आयो मूसा मुझो पैगाम खणी आयो इब्राहिम मुझो पैगाम खणी आयो हर नबी पांजे पांजे दौर में मां रब जो पैगाम खणी आया पर पैगाम मुकम्मिल कोन थियो मां महबूब सुना अज पांजे पैगाम के मुकम्मिल कयो आ त ज़ुबाने मुस्तफ़ा सा कयो आ चौथ मुझा महबूबा ओ मुझा महबूबा दुनिया ईंदी दुनिया समझंदी त जंहिंजे करे जंहिं घोट जे करे जंहिंजी शादी हूंदी आ जंहिंजे करे महफ़िल सजाईंदो आ राज भी ईंदो आ ज्ञानी भी ईंदा आहिनि मिट भी ईंदा आहिनि दोस्त भी ईंदा आहिनि पर महफ़िल तेसि ताईं मुकम्मिल कान थींदी आ जेसी घोट अचे सेज ते कोन वेहंदो आ। महीनन जा महीना तकलीफूं करे कार डवराए सब कुछ कयई पर महफिल पंहिंजे कमाल ते तॾहिं पहुचंदी आ जॾहिं महफिल जो मोर अची वेहंदो आ त मुंहिंजा मुस्लमान भाउ ओ मुंहिंजे हुज़ूर ते कलमे पढ़ण वारा पंहिंजे नसीब ॾे त निहार मुंहिंजे बेनियाज़ रब केॾा न तुंहिंजा नसीब आला कया आहिनि मुंहिंजे ख़ुदा तोखे उन महबूब जो उम्मती बनायो आ जह महबूब जे ला खुदा कायनात जो जर्रो जर्रो बनायो आ। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। गौर तकर खुदा त अज भी मौजूदा जवाब दे गाला गाला जवाब दे खुदा अज भी मौजूदा खुदा सुने आदम खां भी मौजूदा आदम खां अग भी मौजूदा खुदा त मौजूदा मेहरबानियूं खुदा करे रहियो आ पर महबूब मुस्तफ़ा जे मथा निराली मेहरबानी करे बेनियाज़ रब फरमायो महबूबा अज मां रब पाजू नेमतूं भी तुझे मथा मुकम्मिल थो कया। सुभान अल्लाह। अजीब कुरान करीम जो अंदाज़ा जेकॾहिं थोड़ो तू गौर ऐं सच्चाई सां तवजह करी त तुंहिंजे दिल मां हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थींदी ऐं हूअं बि मोमिन यादि रखी छॾिजां
याद रखी छॾजां, याद रखी छॾजां। जॾहिं मुझे करीम आका जो जिक्र थे, कहजो करीम आका, जॾहिं करीम आका जो जिक्र थे, पंहिंजे तबीयत ॾे निहार जा, पंहिंजे जिस्म ॾे निहार जा, पंहिंजे कैफ़ियत ॾे निहार जा। जेकॾहिं तुंहिंजे तबीयत में महबूब मदीने वारे मीर जो जिक्र ॿुधण सां तबीयत में अजीब ख़ुशी पैदा थे, यकीन समझजां त तुंहिंजो कनेक्शन रब महबूब जे ज़ात सां ॻंढे छॾियो आहे। सुभान अल्लाह। जेतिरो तुंहिंजो कनेक्शन मज़बूत हूंदो अजीब कैफ़ियत थींदी, जेतिरो कनेक्शन कमज़ोर हूंदो पर उहा कैफ़ियत उन बुनियाद ते हूंदी। पर जे तुंहिंजो कनेक्शन ई न हूंदो, ॻाल्हि ॿुधंदे पियो हितां हेॾां हली वेंदी, अंदरि लहंदी कान, बस रुगी दिमाग़ में इहो हूंदी अॻियां छा थो चवे, अॻियां छा थो चवे। पर जेको आशिक़ हूंदो आहे, महबूब जो जिक्र थींदो आहे, ओहो महबूब जो दीदार वेठो कंदो आहे। सुभान अल्लाह। महफ़िल में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, ॻाल्हियुनि ते तवजह कंदा आहिनि, हिकिड़ा कननि सां ॿुधंदा आहिनि, अखियूं ॿूटे उन हक़ीक़त जी दुनिया में पंहिंजे पुनल जा दीदार कंदा आहिनि। सुभान अल्लाह। केतिरा दलील ॾेई अचां मां, मक़सद ते मोटा वक़्तु इंतहाई महदूद आहे। हिकिड़े कलाक जो टाइम आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे बेनियाज़ रब मुंहिंजे महबूब खे फरमायो, महबूब दीन बि तो वटि मुकमिल, नेमतूं बि तो वटि मुकमिल। मौला कायनात त क़यामत तो ही हलंदी, रब तो चवे हलंदी त क़यामत ही, पर महबूब मुख्तारे कुल त अॼु तोखे बनाए छॾियो अथव न। सुभान अल्लाह। सभु कुझु तुंहिंजे हवाले, हाणे जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो आहे, जेको तुंहिंजो न आहे उहो मुंहिंजो न आहे, जेको तुंहिंजो आहे उहो मुंहिंजो, उहो मुंहिंजो। ॿुध क़ुरान, वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिल, अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो आहे, ओ मुझा महबूब, ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब, जेके मोमिन मर्द हूंदा आहिनि ऐं जेके मोमिन औरतूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजो ख़्याल, पंहिंजी सोच, पंहिंजो अकुल कोन हलाईंदा आहिनि जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुक्म उन्हनि जे आॾो ज़ाहिर थींदो आहे। उहे सभु पंहिंजा ख़्याल ऐं सोचूं हेठि करे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे हुक्म खे लब्बैक चवंदा आहिनि। सुभान अल्लाह। सहाबिया जुलैबीब नालो अचे वियो ज़हन में, ॻाल्हि करे वठां, नालो छा आहे सहाबी जो? जुलैबीब। थोड़ो ॻाल्हाए त सही। जुलैबीब। जुलैबीब नालो आहे। अॼु क़ुरान करीम कसरत सां पढ़णो आहे, अदे ग़ुलाम कादिर जे दिल जी तमन्ना पूरी करणी आहे। अज़ीज़ाने मन गौर सां ॿुधजां, जुलैबीब सहाबी जो नालो आहे, ग़रीब आहे, मिस्कीन आहे, अमीर नाहे, सुबुह खाए त शाम जो इंतज़ार, शाम खाए त सुबुह जो इंतज़ार, पर जेॾी महिल दुनिया जे कम कार खां वांदो थिए सिधो मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में ईंदो आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर जा दीदार कंदो आहे, कोशिश कंदो आहे त महबूब जे वुज़ूअ जो पाणी मां आॾो खणी बीहां, महबूब जे ख़िदमत में आॾो बीहां। ग़रीब सहाबिया मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा, ऐ जुलैबीब जी मुझा आका तू शादी छो नथो करी? सुभान अल्लाह। छा फरमायो? शादी छो नथो? गाला गाला छा फरमायो? शादी छो नथो? शादी छो नथो करी? अर्ज़ तो करे मुझा आका मां ग़रीब, वेलो आहे त वेलो कोन्हे मूंखे केरु ॾींदो। सुभान अल्लाह।
वरी हिकु ॿ ॾींहं गुज़रिया, वरी मुझे महबूब फरमायो जुलेबी बस शादी छो नथो करी। वरी बि साॻियो जवाब ॾिनई। वरी जॾहिं ॾींहुं गुज़रियो, दिल में ख़्याल कई महबूब पुछनि था मां ईअं छो थो चवां। अॼु महबूब पुछंदा त जवाब ॾींदुसि सुहिणा हुक्म कयो कंहिंसां करणी आहे त जुलेब जान हाज़िर करे। सुभान अल्लाह। सॼी राति दिल जे अंदर इहो इरादो को करे छॾियईं। अॼु मुंहिंजे महबूब जे दरबार आयो, महबूब पुछनि ई कोन था। सुभान अल्लाह। याद रखी छॾ मुस्लिम, महबूब जे दरबार में आयो मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पांच सहाबीअ खां कोन पुछो। घड़ी खन वेठो, जेतिरो वेहंदो हुयो हाणे उथे बि पियो वञे बि पियो, पर दिल चवे थी जेको इरादो करे आयो हई उहो त पुनहल खे ॿुधा। अकुल जो झेड़ो, इश्क जो झेड़ो, अकुल चवेसि त महबूबन अर्ज़ कर, दिल चयसि त जेको दिल जो राज़ ॼाणंदो आहे उनखे ॼाणण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सुभान अल्लाह। इहे दिल ख़्याल कंदो अञा कुझु बि खूं मस खयई। मुस्तफ़ा फरमायो ओ जुलेब जी का शादी छो नथो करी। मुझे हुक्म कयो जैसा हुक्म थे जुलेब हाज़रा। देर एतरी थी, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चङो सुबह थियो। मुझे महबूब फरमायो वञ फलाणे अमीर अंसारी दे, अमीर अंसारी दे वञी उनखे मां मुस्तफ़ा जा सलाम चई पो उनखे चइजां त पंहिंजे न्याणो सां शादी कराए। सुभान अल्लाह। जुलेबी सहाबी जॾहिं अमीर जो नालो ॿुधई फिर लिंगन मां साहु निकिरी वियो। काॾे मां मिसकीन, काॾे अमीर, न्यापो ॾियां त कीअं ॾियां, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहाबा मुझे मुस्तफ़ा जो दीवानो परवानो ख़ुशीअ में शादीअ जो ॿुधी भला केरु ख़ुशि कोन थींदो। सुभान अल्लाह। इन दफ़ा छो नौजवान खे छा थी वियो आहे, पी तुंहिंजे शादी कर बाबा, तरस का नौकरी वठां। अबा शादी कर बाबा, मां पाण बेरोज़गार वेठो हाँ। अबा उम्र 32 साल बका उम्र आ, छा तरस वञा। ऐं ख़ुदा जा बानो, पूरे इस्लाम जी तारीख़ ॾिसो, पूरी इस्लाम जी तारीख़ ॾिसो। करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सहाबिया या रसूल अल्लाह गरीब थी वियो हाँ, मुझे हुजूर फरमायो वञी शादी बि कर। देर न कई, वञी बि शादी कई। कुछ ॾींहंनि खां पोइ आयो आका अञा हाल गरीबी थी। हुजूर फरमायो वञी टी कर। वियो वञी टी कई। मुंहिंजा महबूब हाल त अहिड़ो थियो, वञी चौथी कर। देर न कई, चौथी शादी कंदो वियो। ऐं अचे मालिक महिरबानी कई, यादि रखी छॾियो जेका ईंदी आहे उहा रोज़ी खयो ईंदी आहे। सुभान अल्लाह। पुट कोने ॿी शादी थो कयां, कंहिं तोखे चयो त पुट कोने त तूं ॿी शादी कर। रोज़ी कान्हे शादी नथो कयां। यादि रखी छॾ औलाद अल्लाह ताला मर्द जे मुक़द्दर में लिखंदो आहे, रिज़्क रोज़ी अल्लाह ताला औरत जे नसीब में लिखंदो आहे। इन करे कॾहिं बि इन नियत सां शादीअ खां इनकार न कर त ग़रीबी हाल आहे। तुंहिंजो ग़रीबी हाल आहे न, जेका अचे थी ख़ुदा उन जे सदके तोखे गंज ॾेई छॾी। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, थोड़ो या ॻाल्हि मुकमिल कयां भला। क़ुरान ॻाल्हि अॼु क़ुरान खां ॿाहिरि नाहे करणी। सुभान अल्लाह। अजीब असांजो निज़ाम आहे। शादी कई, अल्लाह ताला हुनखे नवाज़ियो, ग़रीब हारी हुयो, ठेकेदार थियो, वधी वियो, अल्लाह इज़त ॾिनसि। हाणे जॾहिं ज़िले जे लेवल ते ऑफिसरनि सां उथण वेहण थियो, हाणे दिलि में ख़्यालु, हाणे ॻाल्हि दिलि में ख़्यालु आयुसि हीअ ज़ाल थोरी सादड़ी आहे,
ही ज़ाल थोड़ी सादड़ी आ पढ़ियल बि पूरी सूरी आ मुंहिंजी दोस्ती हेॾनि आफ़ीसरनि सां हाणे का भली आफ़ीसरियाणी हथ कयां जेका पढ़ियल बि हुजे वरी मुंहिंजे लेवल ते भी हुजे ईअं आहे या न हाँ बेशक अदा ॻाल्हायो ईअं आहे या न अल्लाह अकबर मुंहिंजे बेनियाज़ रब जो क़ुरान ॿुध अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बाना फ़असा अन तकरहू शैआ फ़करिहतुमूहु थोड़ो आयत जो हिस्सो ज़हन में नथो जो मन हाफ़िज़ कंहिंखे अची वञे जो मुंड फ़करिहतुमूहु फ़असा अन तकरहू शैआ वयजअलल्लाहु फ़ीहि ख़ैरन कसीरा सुभान अल्लाह मुखे याद अची वियो व आशिरूहुन बिल मारूफ फ़इन करिहतुमूहुन फ़असा अन तकरहू शैआ वयजअलल्लाहु फ़ीहि ख़ैरन कसीरा अल्लाह तोखे बी शादी जी भी इजाजत दिनिया टीह जी भी दिनिया चौथी जी भी दिनिया पर इन नियत सां न जंहिं नियत सां तू थो करी हीअ सादड़िया हीअ चरड़िया हाणे का भलड़ी वठां और का अकुल वारी वठां जेका मूंसां गॾु हले मज़ीद कुछ नथो चवां मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो व आशिरूहुन बिल मारूफ पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुजारियो पंहिंजे घर वारनि सां सुहिणी जिंदगी गुजारियो फ़इन करिहतुमूहुन फ़असा अन तकरहू शैआ अल्लाह तो फरमाए थी सघे थो तोखे पंहिंजे घर वारीअ जी का ॻाल्हि सुठी न लॻंदी हुजे थी सघे थो उहा अणपढ़ियल इहा ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे थी सघे थो उहा सुठी मानड़ी नथी पचाए ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे थी सघे थो उहा रंग जी सादड़ी हुजे इहा ॻाल्हि तोखे सुठी न लॻंदी हुजे पर मुंहिंजो रब फरमाए थो अगरि इन्हनि शयुनि खे तो बुनियाद बनाए शादी करण थो चाहीं त मुंहिंजो अल्लाह तोखे ख़बरदार करण थो चाहे वयजअलल्लाहु फ़ीहि ख़ैरन कसीरा सुभान अल्लाह थी सघे थो इहो जेकी कुछ तोखे घणो मिलियो आ इहा घणी भलाई रब इन जे करे तोखे अता कई हुजे सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में अचे थी या न बेशक बि शादीअ जी इजाज़त आहे टीह जी बि इजाज़त आहे चौथीअ जी बि इजाज़त आहे लेकिन इन सूरत में न उन सूरत में जे अल्लाह तोखे जवानी ॾिनी आहे ख़ुदा तोखे दौलत ॾिनी आहे ख़ुदा तोखे ताक़त ॾिनी आहे हिकु घरवारी तुंहिंजे ज़िंदगीअ में तोसां पूरो नथी हली सघे हाणे तो वटि दौलत बि वाधू आहे तो वटि ताक़त बि वाधू आहे त गुनाह खां बचण जे लाइ बहितर आहे त तूं ॿी शादी कर बेशक इन सूरत में तोखे इजाज़त आहे उहे औरतूं बदनसीब औरतूं हन जेके इन बुनियाद ते मर्द के शादी न करण ॾियनि त हे जे ॿी शादी कंदो त दौलत विरहाइजी वेंदी ऐं अल्लाह जी बानी दौलत ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे तोखे दौलत प्यारी आहे दौलत प्यारी न कर इन शइ खे प्यारो कर त तुंहिंजो मुड़ुसु अगरि को गुनाह करे वेझे त हुन जे आख़िरत जो छा थींदो समझण जी कोशिश कयो ॿियो नंबर इन बुनियाद ते मर्द के शादीअ जी इजाज़त आहे का बेवह औरत आहे वलर बचड़नि जो आहे वेचारी तातण में तंग आहे दुनिया जो दस्तूर आहे ईअं कंहिंखे ॾींदे त माण्हू अलाए छा चवंदा इन नियत सां त मौला मूंखे सभु कुझु ॾिनो आहे छो न इन बेसहारीअ खे सहारो ॾियां मन इन जे ज़िंदगीअ जो ॿेड़ो सुहिणो थी पवे अहिड़ी नियत करे शादी कर ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तुंहिंजो ॿेड़ो पार सुभान अल्लाह
मां मोटी हला टाइम थोड़ो आ अर्ज पे कयूं कड़े सहाबीअ जो रुगी नालो बुधायो त मुखे पक थे त तवां महफिल में वेठा हो। जुनैद सुभान अल्लाह। जुलेबी बुसाबी मुझे मुस्तफा करीम जो आ अज मुझे महबूब जे हुक्म सा कादे थो वने जो पांजो रिश्तो पाण खणी थो वजे। सुभान अल्लाह। सब कंहिंजो रिश्तो कंहिंजो केर खणी वेंदो आहे, कंहिंजो केर खणी वेंदो आहे। ईअं आहे या न? तोखे ख़बर आहे मुंहिंजे सुहिणे अलीअ जो रिश्तो केर खणी वियो? सुभान अल्लाह। ख़बर अथई? आहे हाय सोहणे अलीअ जो रिश्तो केर खणी वियो? सोहणे अलीअ जी शॉपिंग कंहिं कई हुई? सोहणे अलीअ जे लाइ जेको वलीमे जो प्रोग्राम थियो हो उन में काठड़ियूं कटे केर आयो हो? सोहणे अलीअ खे जंहिं सवारीअ ते विहारे वापसि आंदो वियो सुहारीअ जी महार केर खणी रहियो हो? सोहणे अलीअ जेको कुर्तो पातो हो उहो सिबी केर आयो हुयो? ऐं मुस्लमान ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे जेॾी महिल महबूब मुस्तफ़ा जे दरबार में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शादी कंहिंजी थी रही आहे, शादी सोहणे अलीअ जी सोहणे नबीअ जे न्याणीअ सां थी रही आहे। घोट काबे जा हुआ त न्याणी कुंहार वरी गुंबज़ ख़ज़रा जी ॼाई आहे। अजीब शादी आहे। जेॾी महिल ॼञ थी थिए त ॼञ केर थी थिए मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ख़ानदान खां सवा बाक़ी 6 माण्हू हुजनि, 3 मुहाजर हुजनि, 3 अंसार हुजनि। ॾिस त खणी सोहणे अलीअ जी ॼञ में केर आयो आहे? जो अबू बकर सुहिणो आयो आहे, उमर फारूक आयो आहे, उस्मान ज़ुन्नूरैन आयो आहे, तलहा आयो आहे, ज़ुबैर आयो आहे। शादी अलीअ जी आहे, धीउ नबीअ जी आहे, ॼानी 4 यार मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। मौजू कोने ने करे तवील नथो वञा, मां मोटा। हे जुलबीबा जेको पंहिंजे शादीअ जो रिश्तो पाण खणी वियो आहे, जॾहिं उन अंसारीअ सोहणे वटि पहुतो आहे उन अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरा नालो थो ॿुधाए, किथां आयो आहे? महबूब जे दरबार मां। बिस्मिल्लाह हुकुम कर। जेतो महबूब जा सलाम खणी आयो हां। सुभान अल्लाह। अंदाज़ो लगाए मुसलमान जॾहिं मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जा सलाम पहुता त उन अंसारीअ ख़ुशीअ विचां हेॾी दिलि करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा सलाम पंहिंजे अखिड़ियुनि ते रखिया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॻे वॾा घर कोन हुया, ओताकूं अलॻि कोन हुयूं। अंदरि न्याणी ॿुधी ख़ुशि आहे, ज़ाल ॿुधी ख़ुशि आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा सलाम आया आहिनि। सलाम ॿुधी सॼे घर में खुशीअ जी लहर डोड़ी आई आहे। सलाम मोकिल मिलण खां बाद में पुछे तो भला को महबूब जो कमकार? चवे तो हा महबूब कम सां भी मोकिलियो आहे। कहिड़े कम सां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम तोखे मोकिलियो आहे? ओ जुलबीब तो चवे ऐ पुछण वारा मुंहिंजे महबूब तो ॾे सलाम ॾियण सां गॾु न्यापो ॾिनो आहे त पंहिंजे अकेली लाडली न्याणीअ जो रिश्तो मूंखे ॾे त मां उन सां शादी कयां। सुभान अल्लाह। पीवा हिकड़ी न्याणिया दादुली न्याणिया लेकिन मुझे मुस्तफ़ा करीम जो दीवानो आ। चवे थो ऐ जुलबीब वेह मां पंहिंजे बचड़न सां मशवरो करे अचां, छो त न्याणीअ सां भी मशवरो करणो आ, ज़ाल सां भी मशवरो करणो आ। उन में बरकत हूंदी आ जंहिंमें अबो ऐं अम्मा बि राज़ी, कुंवार भी राज़ी। पोइ जेॾों केॾों रब जे रहमत जा वसकारा। सुभान अल्लाह। जेका ॾाढ मुड़सी कंदो ही अम्मा हीअं कर न त मां तो सदावाह में ट्रप ॾियां, ईअं न कर बाबा, हीअं कर न त मां ट्रेन हेठों पाण थो ॾियां। ओ नौजवान ख़बरदार थी, अबे अम्मा खां वधीक तो लाइ कोई ॿियो सुठो नथो सोचे सघे। पीउ अञा घर में छो त विच में परदो आ, अचे थो त ज़ाल चवे थी न न ईअं कोन थींदो, मूंखे हिकिड़ी न्याणी आ। औरतुनि जी ख़बर अथव, हिकिड़ी न्याणी आ, लाडुली न्याणी आ, दादुली न्याणी आ। हे सहाबी त मुंहिंजे महबूब जो आ, महबूब जो हुकुम अखियुनि ते, पर ईअं कोन थींदो छो त हे ग़रीब आ, अलाए किथे रहण वारो आ, न की घर न की घाट मां न्याणी
कीअं ॾियां। उहो सहाबी सगोरो पंहिंजे ज़ाल सां ॻाल्हाए थो पियो, न्याणीअ जे कन ते सलाम बि पिया, जवाब बि पियो। उतां आवाज़ थी करे, ओ मुंहिंजा दिल पर बाबा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, छा तो क़ुरान करीम जे सूरह अहज़ाब जी इहा आयत कान पढ़ी आ छा? वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। छा तहां इहा क़ुरान जी आयत कान पढ़ी आ त अल्लाह ऐं उन जे रसूल जे हुक्म जे आॾो ईमान वारा मर्द, ईमान वारियूं औरतूं ज़ुबान कोन खोलींदा आहिनि, जान हवाले करे छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। केर थी चवे चो न्याणी, न्याणी ॻाल्हि ॻाल्हि केर थी चवे। न्याणी ओ मुसलमान, ओ शादी करण वारा, ओ रिश्ता करण वारा, हिकिड़ा रिश्ता कया वेंदा आहिनि ले हुस्नहा, हुस्न जे बुनियाद ते। हिकिड़ा रिश्ता कया वेंदा आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर निस्बत जे ख़ानदान जे बुनियाद ते। हिकिड़ा रिश्ता कया वेंदा आहिनि ले दीन हा, दीन जे बुनियाद ते। दीन जे बुनियाद खे मेयार रख, ॾिस त मुंहिंजो रब इन जोड़नि खे कामयाबु करे थो या नथो करे। ओॾनि न्याणीअ जॾहिं जवाबु ॾिनो त ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजा बाबा, घोट खे कोन ॾिठो अथमि पर न्यापे मोकिलण वारे घोट खे ॾिठो अथमि। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बाबा, देर न कर, मुंहिंजी जान, मुंहिंजो सिरड़ो खणी महबूब मुस्तफ़ा जे दरबार में हली पहुच, मूंखे महबूब जे हवाले करे छॾ। मूंखे कामिल यकीन आहे पंहिंजे महबूब ऐं पंहिंजे करीम रब में, जेको मुस्तफ़ा जे दरबार में ईंदो आ, रब कॾहिं बि उन खे ज़ाया थियण को न ॾींदो आ। उहा कुंवारी न्याणी, उहो अंसारी घरवारी वठी महबूब जे दरबार में आया। महबूब उन्हनि जी दुआ फरमाए, उन्हनि जी शादी थी वई। हिकु ॿियो घर मदीने में आबाद थियो। ॻाल्हि लंबी आहे, खुटाईंदो हलां। वक़्तु आयो जंग जो मैदान आहे। जलबीब सुहिणो बि जंग में शरीक थियो आहे। जॾहिं जंग जो इख़्तिताम थियो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पुछो, ॾिसो ॾिसो कहिड़ा कहिड़ा मां मुस्तफ़ा जा ग़ुलाम अल्लाह जे दरबार में शहीद थी विया आहिनि। सहाबी ॾिसी आया, या रसूल अल्लाह, फलाणो शहीद थी वियो आहे, फलाणो ग़ुलाम शहीद थी वियो आहे। जॾहिं सहाबा ॿुधाए बसि कयो, गौर कर, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, वरी वञी ॾिसी अचो। वरी वञी ॾिसी आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फलाणा फलाणा नाला ॿुधायो। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम पुछो, ॾियो ख़बर मां मुस्तफ़ा जो दीवानो जलबीब काथे आ? सुभान अल्लाह। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात हुक्म फरमायो। सहाबा हाणे ख़ासि नाले सां ॻोल्हण शुरू कयो। ॻोल्हींदा 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 जॾहिं काफ़रनि जे लाशनि वटि पहुता, ॾिसनि त विच में जलबीब सुहिणो शहीद थी वियो। सुभान अल्लाह। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महबूबन जो दीवानो शहीद थी वियो आहे। ॿुध त मुंहिंजे मुस्तफ़ा छा फरमायो। मुंहिंजे आका फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा सहाबियो, 60 काफ़रनि खे जहन्नम रसीद करण खां पोइ जलबीब भी अल्लाह जे राह में कुर्बान थी वियो आहे। छा मुंहिंजे मुस्तफ़ा फर खोले मां मुस्लिम खे, खोल इमाम मुस्लिम खे। मुंहिंजे सहाबा जेके जंग में लड़ी रहिया आहिनि, उन्हनि खे ख़बर ई कान्हे कि त जलबीब काॾे वियो। मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाए रहियो आहे त हिन मुंहिंजे दीवाने 60 काफ़रनि खे जहन्नम रसीद कयो आहे। बाद में हिन जी जान अल्लाह जे राह में क़ुर्बान थी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा खां कोई ग़ुलाम ॻुझो कोन्हे को, गला गला कोई ग़ुलाम ॻुझो नाहे। पोइ अदो ग़ुलाम कादर मुंहिंजे महबूबनि खां ॻुझो आहे छा? अदो इरशाद अहमद ॻुझो,
रजक बिल्कुल गुजो कोने को सजो मामलो ही दिल जो आ छा जो मामलो गाला छा जो आ दिल जो मुझो मुस्तफा परेब कोने मुझो मुस्तफा वेझो भी कोने सुभान अल्लाह याद रखी छरजा परे उन्हनि खां कोने जन जे अंदर में इश्क जो ज़रड़ो मौजूद आ वेझो उन्हनि के कोने जन जे दिल में मोहब्बत जी मौजूद गुंजाश मौजूद ना है न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है मैं बुरों से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है नकी परे जी गाला नकी गाला नकी पीछे जी गाला गाल सजी दिल जिया अगर दिल जो कनेक्शन आहे त पो गाल परे ऐं वेझो जी आहे ई कान का जे तार तुंहिंजी मिली पई आ त पो गिरडी स्टेशन बिरिया सिटीअ में आया सखर में आ परवाह नाहे बलब तुंहिंजा बरंदा पर जेकॾहिं तुंहिंजी तार गंठियल ई कान्हे पो गिरडी स्टेशन भले तुंहिंजे घर जे ॿाहिरि हुजे बलब तुंहिंजा ऊंदहीअ में ई रहंदा इन करे ही जेको कनेक्शन आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन कनेक्शन खे बहाल रख अञा चई त सादी सिंधीअ में चई ॿुधाए हे पूरो तुंहिंजो जिस्म आहे छा आहे गाला गाला छा आहे पूरो जिस्म हे अॼुकल्ह मोबाइल जो दौर आहे न मोबाइल हथ में खणंदो आहे न हिकिड़ी 50,000 जी मोबाइल हिकिड़ी 500 जी मोबाइल सिम ॿिन्ही में पवंदी आहे जवाब ॾे ॿिन्ही में सिम पवंदी आहे 50,000 जे मोबाइल में सिम विझ इंडिया जी ऐं 500 जे मोबाइल में सिम विझ पाकिस्तान जी ॿुधा सिग्नल कहिड़ीअ में ईंदा ॻाल्हायो सिग्नल कहिड़ीअ में ईंदा 50,000 वारीअ में या 500 वारीअ में 500 वारीअ में हालांकि हूअ 50,000 वारी मोबाइल आहे उहा 500 जी आहे ॿिन्ही में पयूं बि सिमूं आहिनि पर हिकिड़ीअ में सिंगल जेका सादड़ी 500 जी उन में सिग्नल आया 50,000 वारीअ में कुझु ई कोन्हे को सवाल थियो त छो जवाब मिलियो जेका 50,000 जे मोबाइल में न सिम विधी अथई उन जो हिते टावर ई कोन्हे को कनेक्शन ही कोने को उहा रजिस्टर्ड ही कान्हे का जेका रजिस्टर्ड थियल ही कान्हे का हुकूमत पाकिस्तान वटि उन जो कनेक्शन वरी किथों ईंदो ऐं ही आहे त 500 जी मोबाइल पर जेका सिम विधी थई न इन सिम जो टावर सां कनेक्शन गंढियो पियो आहे इहा हुकूमत पाकिस्तान वटि रजिस्टर्ड आहे पोइ 500 जे मोबाइल ते बस नंबर मिलाए अस्सलाम वालेकुम चओ त काल सिधी मदीने पहुचंदी न पहुचंदी जवाब ॾे होॾां 50,000 जी मोबाइल सॼो ॾींहुं वेठो नंबर मिला कुझु कोन थींदो छो जो उन में सिम ई अहिड़ी पियल आहे जंहिंजो कनेक्शन आहे ई कोन को ऐं अल्लाह जा बाना हे तुंहिंजो जिस्म मोबाइल जे मिसल आहे हे तुंहिंजो जिस्म गाला गाला छा जे मिसल आहे मोबाइल जे मिसल आहे हे जेका दिल में दिल केतिरी एतिरी जिस्म वॾो दिल हेतिरी सिम नंढड़ी हूंदी आहे न मोबाइल वॾी इहा जेका तुंहिंजी दिल आहे इहा सिम आहे अगरि इहा सिम महबूब मदीने वारे मीर जे दुरूद सां तुंहिंजो कनेक्शन ॻंढियल आहे ख़ुदा जे ज़िक्र सां तुंहिंजी दिल आबाद आहे त पोइ जेॾी महिल अखिड़ियूं ॿूटींदई कोन दाह कंदई कोन त मुंहिंजो मुस्तफ़ा जी
जी जी चव तोखे चवंदो पर जे कदे तुझो जिस्म तो माशाअल्लाह भलड़ो आ सफ़ा भलड़ो आ पर जे कदे इहा तुझी दिल महबूब जे मोहब्बत को खाली आ त वेठो नंबर मिला कुछ को न थींदो पो मजबूर थी चवंदे त सिम में कुछ कोने को सिम में आहे तुझे कनेक्शन जो मसलो आ कनेक्शन मिलाए त दूरी आहे ही का सुभान अल्लाह गाल अचे वही समझ में या काले महा कुरान करीम ते पोइते मोटी अचा मुखे अल्लाह जो सुहण कुरान करीम तिलावत करणो आ चो त मुंजा दोस्त अजीज जेका मां आयत करीमा जो हिस्सो तिलावत कयो अल्लाह ताला फरमायो वजअलना मिन लदुन वलिया वजअलना मिन लदुनक नसीरा सुभान अल्लाह इहा दुआ कह घुरिया अचो तवा के बुधाया इहा दुआ कह घुरिया जो मुझे मुस्तफा जे सहाबा घुरिया कह घुरिया गाला गाला कह घुरिया मुझे महबूब जे सहाबा इहा दिल दुआ घुरिया कदे घुरिया जो हिजरत मक्के खां बाद में घुरिया ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं मक्के खां हिजरत करे मदीने तैयबा अचनि था पोयां मक्के वारनि सहाबा जे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ टुटनि था मुशरिकीन मक्का कुफ़ारे मक्का मुझे करीम आका जे ग़ुलामनि सां अल्लाह जे सालिह बानड़नि सां ज़ुल्म जी इंतहा था कनि सबबु कहिड़ो आहे जो मुझे मुस्तफ़ा जी ग़ुलामी उन्हनि क़बूल कई अल्लाह जे वहदानियत जो इकरार कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो इकरार कयो मुशरिकीन मक्का कुफारे मक्का जडे जुल्म जा पहाड़ टोड़िया उन सहाबा कह खां दुआ घुरी जवाब दियो गला कह खां दुआ घुरियो छो डाढिया नथा गलायो हिन इलाके जा मानू त डाढा अज भला ढरा ढरा तांजी ढराई समझ में नथी अचे डेपार जनवारन जो कम हा अली मोहम्मद सच तो चवे डेपार जनवारो हिते हिते तो कौन होंदा डेपार जना पर जिते ढराई मुके समझ में नथी अचे हलो तहां भले डरा तो मां डरो ना गाल संगत में सीधी तवज्जो कर मुझा दोस्त इहा दुआ कह घुरी चो मुझे महबूब जे सहाबा कह घुरी न गालाइंदो वधंदुस कोन कह घुरी हुजूर जे सहाबा दुआ घुरी कहड़ी दुआ घुरी काथे दुआ घुरी जो मक्के पाक जे अंदर उते काबो मौजूद आहे या नाहे जवाब दे काबो मौजूदा हिता लखे रुपया खर्च करे काबे जे खिलाफ में हथड़ा विझी दुआ कंदा हूं मौला इन काबे जे खिलाफ जे सदके गुनाह माफ़ फरमा अल्लाह जे दरबार में दुआ घुरदा हूं हिता खां वञण वारे के हाजी बुधाईंदा हन जडे काबे ते नजर पवई त अखियूं छिंभिजा न छो जेसते अख न छिंभींदे दुआऊं घुरंदो वञ कबूल थींदियूं मां तो खां शॉर्ट में सवाल तो कयां काबो छा जो ठहला चो भितन जो सिरन जो ठहला काबे जे मथा कपड़ो आयला केतराई दफा काबो ड्रथो आ वरी ठहला ही ओही काबो नाहे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम हथ सां ठायो जाए ओहाई आ मगर ही काबो तब्दील थींदो रहियो आ मुंहिंजा दोस्त किरंदो रहियो आ वरी ठहंदो रहियो आ लेकिन जाए ओहाई आ जाए जे करे उन काबे जी अल्लाह एतरी इज्जत करे छड़ी आ जो तुझी निगाह पवे त तेज ताईं निगाह परे नथो करी दिल चवे थी जेस ताईं निगाह पियल हूं दुआ कबूल थींदी जॾहिं काबे ते निगाह पवण सां दुआ रद कान थींदी आ त बुधा जॾहिं काबे जे मथां निगाह पवंदी त दुआ उन्हनि जी रद कीअं थींदी आ
अजीज़ान मन सहाबा दुआ घुरी काबे में रहण वारन मक्के में रहण वारन जिते काबो भी मौजूद आ मकामे इब्राहिम भी मौजूद आ सफा मरवा भी मौजूद आ आबे जमजम भी मौजूद आ हतीम भी मौजूद आ गिलाफे काबा भी मौजूद आ हिजरे असवद भी मौजूद आ उन सहाबा दुआ घुरी ओ सांजा परवरदिगार वजअलना मिल्लदुन का वलिया ओ मुझा मौला पांजे तरफ खां असांजे ला को मददगार मोकिल को वली मोकिल वजअलना मिल्लदुन का नसीरा मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन दुआ घुरी मौला असांजे ला को संभालींदड़ मोकिल को वारिस मोकिल को वली मोकिल मौला असांजे ला मददगार मोकिल मक्के जे सरजमीन ते काबे जे हूंदे वली जे नाले सां महबूब मुस्तफ़ा जे गुलामन सहाबन दुआ घुरिया दुआ घुरण जी ताकत रब ॾिनी कुरान करीम जे सूरत में नाज़िल रब फरमाइया छाजे करे कायनात के खबर पवे ओ कायनात वारो जे मथा वली जो नालो पियो आ यकीनन ओहो जे वली आहे त मां रब उन सां एतिरो प्यार कंदो हां जो मुंहिंजा सहाबा भी उन जे ला दुआऊं घुरंदा ने गाल के अञा वधाईंदुम छो त अञा गाल मुकमिल तौर खुली ना है थोड़ो अगते वधी हलो दरबारे मुस्तफ़ा में अचो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां तमा का तो पुछा तमाम अंबिया शान वारा चवाहिन लेकिन मुझे मुस्तफ़ा जे बराबर हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरड़े जा सहाबी मुझे महबूब मुस्तफ़ा जा 1.25 लाख सहाबी घणा गला गला घणा हिकिड़ी ॻाल्हि चवां ॻाल्हि पोइ तोखे नारो हणो पवंदो त 5 नारा 5 तनी 1.25 लाख नारा चवणो पवंदो 1.25 लाख नारा खबर थी 1.25 लाख जो नालो छो आ खोलिया राज यको न खोलींदुम फकत एतरो खोलींदुम इन करे जो जडे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हज ता मोटिया गदीर खुम जे मकाम ते उते 1.25 लाख सहाबी मौजूद हुया 1.25 लाख सहाबिन जे सामो मुझे महबूब मुस्तफ़ा दिल पर अली के सदड़ो करे बाह में हथ विझी करे बाह मथे लोडे करे ऐलान कयो मन कुल मौला फहाजा अली मौला कह जे सामो चो 1.25 लाख सहाबा जे सामो सुभान अल्लाह इन करे 1.25 लाख सहाबा जी निस्बता मुझे सोने अली जे नारे सा वक्त हुजे ह त अञा तोखे बुधाया महबूब इए चई बस कयो त सोने अमीर उमर उथी केड़ो ऐलान कयो वाह अमीर उमर तुझे नाम ता आई लव यू अमीर उमर सोना तुझे नाम ता कुर्बान वञा इन करे त मुझे मुस्तफ़ा फरमायो त मुझो उमर जह गली सां ईंदो आ त शैतान गली छड़े भजी वेंदो बेशक याद रखी छरजा बहरहाल मौजू के चेंज न तो करण चाहा मोटी सागी जगह ते अचा मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली जो हथ मथे कयो सहाबा 1.25 लाख हुया अमीर उमर वधी करे गोडड़ा हेठ करे मुझे महबूब जे आडो अर्ज कयो महबूब हे अली मां उमर जो वलिया कुल मुमिन कयामत ताई अचन वारे हर मोमिन जो भी वलिया यो ऐलान कह के यो जवाब दे चो सोने उमर बिन खत्ताब रदी अल्लाह ताला अन्हा ऐलान कयो हाने मुझा दोस्त अजीज दरबारे मुस्तफ़ा में हल मुझे मदीने जे ताजदार सोने उमर के फरमायो सोने अली के फरमायो ऐ अदाली जी मुझा का ऐ उमर जी मुझा दिलबर मां मुस्तफ़ा हे कुर्तो दई थो वञा मां मुस्तफ़ा हे कुर्तो ॾेई थो वञा सलाम भी ॾेई थो वञा लेकिन सलाम भी अमानत हे कुर्तो भी अमानत ऐं उमर बिन ख़त्ताब
दुनिया जे अंदर तुझो नारो हुंदो फुतूहात करण वारो खुदा तोखे बनाईंदो दुनिया सजी तुझे नाले खां ॾकंदी कुफार तुझे नाले खे ॿुधी ॾकंदा कैसो कसरा जा कुंकरा किरी पवंदा पर मां मुस्तफ़ा तोखे तो फरमाया चो त ही मुंहिंजो अली उहो आहे जंहिं ख़ैबर जे किले के हिकिड़ी ठोकर सां किराइण वारो आहे अलीअ जो नालो मां मुस्तफ़ा जे हूंदे ई मशहूर आहे ऐं उमर तुंहिंजी फुतूहात मशहूर थींदी तव्हां ॿई ॼणा मां मुस्तफ़ा जो कुर्तो खणी उन मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम ॾे वञिजो जेको कॾहिं आयो बि कोन्हे को उन ॾे वञी चइजो त मुंहिंजो महबूब तोखे सलाम भी दे पियो ही कुर्तो भी ॾिनो आहे मुझे मुस्तफ़ा जो न्यापो थई त मुझे उम्मत जे ला दुआ घुर नारे तकबीर नारे रिसाला नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत जिंदाबाद पंज थी विया टे पहिरीं जी नमाज़ पढ़णी आहे पर हिन ॻाल्हि खे पूरो कंदुमि छो त टाइम अहिड़े ते प्रोग्राम थी वियो आहे जो आचर हुजे त कोई 2-2.5 कलाक ठकाव निकिरनि आहे ठकाव मां मुराद ख़बर अथव मां असांजे सखणा फ़ैर करणु ॼाणंदा ई कोन आहियूं अल्हम्दुलिल्लाह जेका ॻाल्हि कंदा आहियूं अल्लाह जा लख एहसान ऑथेंटिक मुस्तनद ॻाल्हि हूंदी आहे मदीने जे ताजदार जा 2 सुहिणा सहाबी केर उमर बिन ख़त्ताब अली मुर्तज़ा शेर खुदा मां तव्हां खां थो पुछां जॾहिं अमीरुल मुमिनीन जो नारो दुनिया में मशहूर आहे हुकूमत मुझे सुहिणे अमीर उमर जी मौजूद आहे मके जी सरज़मीन आहे काबतुल्लाह जी सरज़मीन आहे हज जो मौक़ो आहे अॼु उमर बिन ख़त्ताब ऐलान थो करे ॾियो ख़बर यमन वारा केर उन यमन ॾे मुझो मुस्तफ़ा करीम निहारे पंहिंजा बटण खोले ऐं ईअं जो साह कयूं त सहाबा के महबूब अॼु केॾो थदड़ी हीर पई लॻे मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो यमन मामा मुस्तफ़ा के रहमान और रहीम जे कुर्ब जी खुशबू अची रही सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ई केर खुश नसीब आ जेको यमन में वेठो आ खुशबू मुझो मुस्तफ़ा हिते खिंडरेड़े रहियो आ मुझा महबूब वो आयो कोन्हे छा हुजूर फरमायो न सहाबा था चन महबूब सलमान फारस मां अची वियो बिलाल हबश मां अची वियो सुहेब रूम मां अची वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन तही विख पंध जिया मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो जी जल अमड़ जे खिदमत में हूंदो आ इन करे टाइम न मिलियो थस मां मुस्तफ़ा उन सां प्यार कंदो सुभान अल्लाह कंहिंजे खिदमत में गाला गाला कंहिंजे खिदमत में जी जल अमड़ जे खिदमत में रहण वारो आ जी जल अमड़ जी खिदमत कंदो आ वेठो त यमन में आ मां मुस्तफ़ा प्यार करे ऐलान करे रहियो आ वक्त मुख्तसरा मुझा दोस्त मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा पार पता बुधाया उन जो निशानियों बुधायूं कंहिंजूं निशानियों तमाम उलमा खां पुछी ॾिस जहिड़े भी मर्तबे फिक्र जा हन कोई इनकार न कंदो उन शख्स जो निशानियों बुधायो जेको वेठो त यमन में आ निशानियों मुझो मुस्तफ़ा मक्के में बुधाए रहियो आ त मां छो न चवां त मुझे महबूब मुस्तफ़ा का ओहो परे नाहे जेको दिल जो कनेक्शन मुझे महबूब सां गंढियो वेठो आ अजीज़ाने मन काते सहाबी हजारे वली गर्जन हजारे गौस गर्जन हजारे कुतुब गर्जन हजारे अब्दाल गर्जन चो हिक वली जे बराबर गाला गाला हिक वली जे बराबर सबई सहाबा गर्जन अबू बकर उमर उस्मान अली जे बराबर चो चो छाजे करे जो मुझे करीम मुस्तफ़ा उनन के यार बनायो सुभान अल्लाह अजीज़ाने मन त उहे सहाबी
हादिए रसूल सुनो उमर फारूक मुझो सुनो अलीउल मुर्तजा मुझे मुस्तफ़ा करीम जे हुक्म सां काॾे वया जो उन शख्स ॾे जो नालो उवैस सुभान अल्लाह ॻाल्हि छा नालो आहे उवैस जंहिंजो नालो उवैस आहे करण जे रहण वारो आहे मुझे मुस्तफ़ा जो प्यारो आहे जीजल अमड़ जी खिदमत में रहण वारो आहे मुझे मुस्तफ़ा ॿुधायो कंहिंखे चओ पंहिंजे अबू बकर खे पंहिंजे उमर खे पंहिंजे उस्मान पंहिंजे तलहा पंहिंजे ज़ुबैर शेरे ख़ुदा खे ॿुधायो त कंहिंजा वारड़ा त खिंडड़ियल हूंदा आहिनि कपिड़ा त मेरड़ा हूंदा आहिनि हाल त सादड़ो हूंदो आहे गॾु मानी खाइण लाइ बि केरु तयारु कोन हूंदो आहे पर मुझे मुस्तफ़ा फरमायो उहो रब जो एतिरो त प्यारो आहे जो हथड़ा खणंदो आहे त मुंहिंजो ख़ुदा कॾहिं बि उन जा हथ ख़ाली कोन मोटाईंदो आहे सुभान अल्लाह टाइम हुजे हा खोलिया हा त मक्के में वेही करे मुंहिंजो मुस्तफ़ा थो ॿुधाए त उन जा हथ रब ख़ाली कोन थो मोटाए मना दुआ उन जी हूंदी आहे वसीलो मुस्तफ़ा जो हूंदो सुभान अल्लाह खबरवार उहो हूंदो आहे जेको न्यापो पहुचाइण वारो हूंदो आहे वक़्तु कोन्हे को मुंहिंजा दोस्त मां अॻिते वधण जी कोशिश कयां जॾहिं शेरे ख़ुदा अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम सुहिणे उमर बिन ख़त्ताब हज जे मौक़े ते ऐलान कयो यमन वारा कहिड़ा आहिनि उथी पिया तव्हां में कर्ण कबीले वारा कहिड़ा आहिनि चंद ॼणा उथी पिया ॾियो ख़बर तव्हां में उवैस नाले केरा केड़ो नालो सुने उमर बिन ख़त्ताब वरतो जवाब दे ऐ उहो उमर बिन ख़त्ताब जंहिंजे अदल जा जंहिंजे हुक्मरानी जा जंहिंजे इंसाफ जा किस्सा कहानियूं न पर हकीकतूं दुनिया जे आॾो इहे आशिकार हन जो दुनिया जे हुक्मराननि खे शर्म सां मुंहिंजा दोस्त ज़मीन दोस्त थियणु घुरिजे उमर बिन ख़त्ताब वक़्त जो बादशाह हुआ दुनिया उन जे नाले खां ॾकी रही आहे अॼु बैतुल मुक़द्दस वारनि दावत कई आहे उमर बिन ख़त्ताब जी मदीने मां हिकड़ी ॾाची काहींदो आहे इतो रुगी कहे वजीर जो नौकर तो निकरे 11 गाड़ियों गड करे तो निकरे हिकड़ी ॾाची काहींदो आहे गुलाम कारड़ो मुंहिंजा दोस्त अजीज गड खणंदो आहे मदीने मां निकिरंदो आहे उमर बिन ख़त्ताब गुलाम खे चवंदो आहे सफ़र में जेतिरो टाइम मां ॾाचीअ ते तूं प्यादल वरी ओतिरो टाइम तूं ॾाचीअ ते मां प्यादल हलंदुसि उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ये सफ़र कंदा था वञनि अजीब इत्तिफ़ाक़ आहे जॾहिं यरूशलेम वेझो आयो आहे त ग़ुलाम जे चढ़ण जो वारो आयो आहे वक़्त जे अमीरुल मुमिनीन जे महार वठण जो वारो आयो आहे पाण लही महार वरितो ग़ुलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं यरूशलेम साम्हूं आहे माण्हू इंतज़ार में बीठा आहिनि माण्हू दीदार लाइ दीवाना आहिनि मां ग़ुलाम आहियां तव्हां आका हो तव्हां हेठि हुजो मां मथे हुजा या गाल मुनासिब काने दुनिया छा चवंदी उमर बिन ख़त्ताब पोइते मदीने दे निहारे चयो ऐ मुंहिंजा गुलाम तू तो चवी त दुनिया छा चवंदी मां तो चवां जे मां इंसाफ न कंदुसि त साम्हूं मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसी रहियो आहे उहो छा चवंदो अज़ीज़ाने मल उमर बिन ख़त्ताब महार वठियो थो वञे वक़्त जो गवर्नर इस्तक़बाल में माण्हू निहारे हैरत में जेको उठ ते वेठो आहे यकीनन उहो ई आका आहे अहिड़ो रंग जो कारड़ो आका नालो त केॾो वॾो आहे उमर बिन ख़त्ताब जो केसो कसरा जा कुंगरा टुटी विया इहो रंग जो कारो चप थुलड़ा इहो आहे उमर बिन ख़त्ताब त वक़्त जे गवर्नर चयो त न न इहो उमर बिन ख़त्ताब नाहे पर जेको महार वठियो थो छो हुननि चयो इन बादशाह खां त ग़ुलाम त ॾिस केॾो चोॾीअ जो चंड आहे गवर्नर चयो त जेको मथे वेठल आहे उहो ग़ुलाम आहे जंहिंजे हथ में महार आहे उहो अमीरुल मुमिनीन आहे त जॾहिं दुश्मनाने इस्लाम ॿुधो त उन्हनि जे ॾंदे आङुरियूं अचे वयूं त जंहिंजा ग़ुलाम अहिड़ा आदिल आहिनि त हो मुस्तफ़ा छा हूंदा सुभान अल्लाह दीन तुंहिंजे करेक्टर सां बनियो आहे पंहिंजे करेक्टर खे गुड कर बहरहाल टाइम वञे थो ज़ोरियत चढ़ंदो मां वञा थो अॻिते निकिरंदो अज़ीज़ा ने मन शेरे ख़ुदा ऐं सोणो उमर बिन ख़त्ताब पुछो त उवैस नाले केरा करण वारनि चयो असां में त केरु कोन्हे हा हिकिड़ो असांजो चरियाट छोकिरो आहे
चरियाणा ख़ास एड़ो अकुल वारो कोने एडो जबलन में डाचू चारे रहियो आ अज भी डाचन सा मौजूद आ वार खिंडड़ियल थस इए सवादड़ो अजो जे लफ्ज़न में चवा त मौलाई ख्याल जो माण्हू आ इए पंहिंजे मुंह सां हूंदो आ उमर बिन ख़त्ताब ने हर जो तव्हां के केड़ी ख़बर त मुझे मुस्तफ़ा उन सां केॾो प्यार कयो सुभान अल्लाह अज वक्त जो बादशाह मक्को छदींदो आ फातिह खैबर अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा भी गॾु वेंदो आ उन सां मिलण ला काॾे था वञनि गाला गाला अली जो नालो ॿुधी सुभान अल्लाह दुख थो थे न माखे इए त न कर ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओ हथ मथे करे माशाल्लाह वेठा भी सभई मुजाहिद हो ओ जंहिंजो चैने यारन सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो यारियां वारो आ यार ओ हथ मथे करे छो त टिकट जन्नत जी हैदर आदींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओ हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो चैने यारन सां प्यार ओ हथ मथे करे माशाअल्लाह सभई मुझे करीम आका जा दीवाना मस्ताना बैठा हो सुनो उमर बिन ख़त्ताब अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा मुझे महबूब जो कुर्तो खणी जंगल में पहुता अचन त डाचू चरन थियूं पयूं डाचन के संभालण जे लाइ मलाइक बीठा हन उवैस सजदन में यार सां झूगार करे रहियो आ सुभान अल्लाह थी त ॾिस न मालिक जो मज़ो त पोइ ॾिस न अज़ीज़ा ने मन वक्त कोने अंदर फाटे थो त अलाए छा चवण थो चाहे निमाज़ थी वञे मजबूर हीअं करणो थो पवे मूंखे ढुक भरणा था पवन ओ मुंहिंजा मिठड़ा भा सुणे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब सुणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे पेरनि जो आवाज़ तो ॿुधे आवाज़ ॿुधी करे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह सलाम और निमाज़ मां फारिग थो थिए सलाम दुआ थिए थी जॾहिं ख़बर थी पवे हे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताबा हे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा हसनैन करीमैन जो बाबो आ अंदाज़ो लगा जेको मुस्तफ़ा जो दीवानो आ महबूब जे आशिकन के ॾिसी उन वक्त उन जो हाल छा थियो सुभान अल्लाह पर जंहिं वक्त में अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब चयो ओ सुहिणा अली अहवाल ॾे सुणे अली चयो त न आया अमीरुल मोमिनीन तव्हां अहवाल ॾियो अॼु उमर बिन ख़त्ताब चवे थो महबूब जे हुक्म सां आया हूं महबूब जा सलाम खणी आया हूं तवज्जो त कर ओ वलियन खां मुंह मोड़न वारा महबूब जा सलाम खणी आया हूं महबूब जो कुर्तो खणी आया हूं महबूब जो न्यापो खणी आया हूं महबूब न्यापो ॾिनो थई अॼु ही कुर्तो वठ पाए मुझे मुस्तफ़ा जे उम्मत जे बख्शिश जे ला दुआ घुर सुभान अल्लाह सहाबी कहंदे आया वली ॾे मोकिलण वारो केरा चो इमामुल अंबिया मोकिलियो छा जे ला चइजोसि त मुंहिंजे उम्मत ला दुआ घुरे ॻाल्हा दुआ घुरे पोइ मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा खे मोकिले त वञी चयोसि त मुंहिंजे उम्मत ला दुआ घुरे पोइ तूं असांजो हली सजण साईं खां दुआ घुरायूं त ॾोह कयोसीं जवाब दे कोई कंहिंजो मुरीद आ को सही मशवरन वारे साईं जो मुरीद आ को सही करूंडीअ वारे जवान जो मुरीद आ जेको जंहिंजो भी मुरीद आ जेकॾहिं कंहिं कामिल वटि वञी दुआ घुराईंदो आ तो हो अल्लाह जा बाना यो ॾोह जो कमु नथो करे चओ त साहबा जी सुन्नत अदा करे रहियो आहे औलिया अल्लाह का दुआ घुराइण पूरी इस्लाम जी तारीख़ रखा दो छा उमर बिन ख़त्ताब अलीउल मुर्तज़ा न विया ॻाल्हि खुटाया उन जवान छा कयो कुर्तो हथ में खणी ज़ारो कतार रोंदो आ पाईंदो नाहे उन कुर्ते के हथड़न में खणी सीने सां लाइ रोंदो आ दुआ घुरंदो आ ओ मुंहिंजा मौला अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हिन कुर्ते जो वास्तो थई मुंहिंजे महबूब जे उम्मत खे मुआफ़ फरमा
ऐलान थींदो आहे हेतरी उम्मत मुआफ़ थी ओ मुंहिंजा मौला अॼु इमामुल अंबिया जे जिस्म खे लॻल पाक कुर्दो तुंहिंजे ग़ुलाम वटि मौजूद आहे बाने वटि मौजूद आहे मौला महबूब जे कुर्ते जे सदके मुआफ़ फरमा जेॾी महिल ऐलान ख़ुदावंदी थींदो आहे ग़ैबी आवाज़ ईंदो आहे ऐ उवैस तुंहिंजे करीम रब तुंहिंजे करीम रब रबिया ऐं ॿियो मज़र कबीले जूं उन वक़्त में मशहूर बकरियूं हुयूं जेके घणनि घाटनि वारनि सां मशहूर हुयूं जेतिरियूं रबिया ऐं मज़र कबीले जूं बकरियूं उन्हनि जे पुठीअ ते जेतिरा वार अॼु रब तुंहिंजे दुआ जे सदके एतिरा हुज़ूर जा उम्मती मुआफ़ करे छॾिया सुभान अल्लाह टाइम खुटी वियो ॻाल्हि के ते मुकंदीअ खे मुकायां जवाब ॾे मुसलमान औलिया अल्लाह ॾे वञण कंहिंजी सुन्नत आहे जवाब ॾे न छो त उवैस करनी सहाबी रसूल त नाहे न सहाबी उनखे चइबो आहे जेको हिननि अखियुनि सां हिन जिस्म सां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीदार करे चो सहाबी त नाहे पर मक़ाम रब उनखे उहो ॾिनो जो वेठो त यमन में हुयो मुंहिंजो मुस्तफ़ा ख़ुशबू करे ॻाल्हि पियो करे उनखे मक़ाम मिलियो बेस चाहे जो त जी जल अमड़ जे खिदमत में रहे रुकावट कहिड़ी हुई हुजूर ॾे अचण जी जवाब ॾे हुजूर ॾे अचण जी रुकावट कहिड़ी हुई जी जल अमड़ जी खिदमत हुजूर जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह जिहाद ते हलण तो चाहियां मुझे मुस्तफ़ा पुछो ॾे ख़बर अबू अमा जेरा थई हा मुंहिंजा आका वञ वञी अबे अमा जी खिदमत कर रब तोखे जिहाद जो सवाब ॾेई छॾी सुभान अल्लाह नौजवानो अबे अम्मा जी खिदमत कयो औलिया अल्लाह सां सोहबत रखो औलिया अल्लाह सां हा औलिया अल्लाह वरी जुमलो तो चवा औलिया अल्लाह मना अल्लाह जा महबूब बाना अल्लाह जा दोस्त बाना केरहन इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस सलात सहाबा भी मुझे मुस्तफ़ा जा वलीउल्लाह थे ताबई भी मुझे मुस्तफ़ा जा वलीउल्लाह थे ताबई भी मुझे मुस्तफ़ा जा वली थे इन दौर जे अंदर पीरन जो पीर मुहियद्दीन मीर गौसुल आजम अब्दुल कादिर जिलानी जे फैज़ सां इन पुर दज्जाली दौर फितने वारे दौर जे अंदर अगर को तोखे वलीउल्लाह नजर ईंदो हज़ारे खुदा जा कामिल वली हन पर मुंहिंजो सजण साईं बि पंहिंजो मटु पाण थई अल्लाह ताला तमाम दरगाहुन के आबाद रखे औलिया अल्लाह के आबाद रखे उन्हनि जे फयूज़ और बरकात के अल्लाह ताला आम करे मुँह मिस्कीन के पंहिंजे कामिल मुर्शिद सां अल्लाह ताला निस्बत हमेशा मुस्तहकम करण जी तौफीक अता फरमाए आखिर में वरी कुरान जी आयत थो पढ़ा हे जेको अल्लाह वारनि ॾे पंधड़ा थो करी हे अजाया कोन थई कुरान ॿुधी छॾ अल अखिल्लाउ यौम इज़िम बादुहुम लिबादिन अदुव इल्लल मुत्तक़ीन जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सभई रिश्ता नाता टुटी वेंदा पर रब थो चवे जेके परहेज़गार रब जा बाना उहे उते भी तहां जा दोस्ती निभाइण वारा हूंदा तो मुझा दोस्तों अजीजो अल्लाह ताला जो कुरान पे पढ़े टाइम नमाज छो तो नमाज न पढ़े भी तो कुछ न थींदो नमाज खुदा जो फर्ज़ आहे सवा 5 पिया थन नमाज जो टाइम तंग थींदो पियो वञे टाइम ज़रूर मौजूद आहे मगर तंग थींदो पियो वञे त बस हाणे तहां के तबलीग जो हाणे मफ़हूम ऐं मक़सद हाणे निचूड़ में आणिया त याद रखो हिन दौर जे अंदर कंहिं बुखायल खे हिकिड़े वेले जी मानी खारायो यकीन कयो त 1000 नमाज़ुनि खां अफ़ज़ल वरी जुमलो ॿुधो कंहिं बुखायल खे मानी खारायो अल्लाह जी रज़ा ख़ातिर कंहिं मुश्किल में फाथल जी मदद कयो अल्लाह जे रज़ा ख़ातिर जेको न ॾिसो त वीचारो लाचार मजबूर थी वियो आहे ऐं चवे थो मुंहिंजो कोई नाहे उनखे पुठड़नि ते हथ रखी सहारो ॾेई चईंसि ओए ख़ुदा जा बाना छो थो फ़िक्र करी मां तुंहिंजो भाउ दोस्त जो वेठो हां भला ॿियो कुझु न ॾी उनखे ज़ुबान जो सहारो ॾे हुनजी दिलि ख़ुशि थिए रब तुंहिंजे मथां राज़ी थी पवंदो अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो अल्लाह जे मखलूक जी खिदमत कयो अल्लाह जे मखलूक जी इज्जत कयो ऐं पंहिंजा पाण में झेड़ा झगड़ा ख़त्म कयो हे ख़ुदा जो वास्तो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जेको शख्स ॿिए खे मुआफ़ थो करे मां मुस्तफ़ा ज़मानत थो ॾियां त उनजी इज्जत कॾहिं बि घटि कान थींदी
ओ मुसलमान मुझे कह फरमाए चो मदीने जे ताजदार गाला कह फरमायो थोड़न थोड़न गालन ते एक बेसा गालाण न छडियो थोड़न थोड़न गालन ते रिश्तेदारी न टोड़ियो थोड़न थोड़न गालन ते एक बेजा अचण वञण न छडियो अल्लाह जो कुरान पढ़ियो था वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मुझे अल्लाह फरमायो अंदर मां बुग़्ज़ कढो ए अंदर मां गंद कढो ए अंदर मां कीना कढो ए अंदर मां हसद कढो ए अंदर मां साड़ कढो वल आफ़ीन अनिन नास हिक ॿिए खे मुआफ़ कयो मौला जे असां मुआफ़ कयो मिलंदो छा उजरो बुध वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह प्यार थो करे कैसा एहसान कंदड़ सां कैसा अल्लाह चयो मुआफ़ कयो पर प्यार कया तो एहसान कंदड़ सां एहसान छाके चइबो आहे हू तो सां बुराई करे तू भलाई कर वरी बुराई करे वरी भलाई कर वरी बुराई करे वरी भलाई कर रब तो चवे मुझे रज़ा ख़ातिर हे ताना सहदो रह इस्तमा रब तो के फर्श का अर्श ते किए थो पुजाए सजा त मुझा दोस्तो अजीजो दीन जो पैगाम तहां ते पहुंचाइण जी अल्लाह तौफीक दिनी अदा गुलाम कादर मियां राशिद हुसैन जो अल्लाह ताला ही कावशो कबूल फरमाइंदो जेकी आया हो अल्लाह ताला तहां जो अचन कबूल फरमाइंदो बस इहो हिकड़ो अज़म करे निकरो त इंशाअल्लाह ताला कंहिंजो हक न खाईंदासीं कंहिंखे रंजाईंदासीं न बहराड़ी जो बावला चो कंहिंजो गाह कोन कंदासीं कंहिंजी बुह जी पुठारक कोन खणंदासीं कंहिंजो पाणी कोन खोलींदासीं कंहिंजे ॿेर मां ॿेर बिना इजाज़त जे कोन छाणींदासीं मुंहिंजा दोस्त कंहिंजे पाणीअ खे नुरकड़ो करे ॿारो कोन भराईंदासीं जेको सवा मण मां 100 मण कंदो आहे उहो ई तोखे आबाद करण वारो आहे उन जे मथां तवक्कल रख ॿिए जे हक़ खां परे भॼ रब तोखे एतिरो ॾेई छॾींदो जो तूं खाई खाई थकिजी पवंदे खुटंदो ई कोन इंशाअल्लाह ईअं कंदासीं हिक ॿिए खे मुआफ़ कंदासीं इंशाअल्लाह ताला पाड़े जो ख़्यालु रखंदासीं इंशाअल्लाह ताला ग़रीबनि जी मिस्कीननि जी मदद कंदासीं चओ इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन यार हिन जो चवाई अब्दुर्रहमान सोलंगी ओ हुते गाॾीअ मां लथुसि आयो काथे वेठो आहे ये अब्दुर्रहमान सोलंगी 2 मिंट चवां न त हे वरी गाॾीअ ते अची बीहंदो वेहण ई कोन ॾींदो उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पांजे खालिक जो वेठा ज़िक्रो कने उथी आधी रात पखी वक्त पे वक्त पुकारन था यार असा इंसानन खे उथारन था पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था कयो नजर सभिने दे निहारन था कयो नजर सभिने दे निहारन था चवन हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार बेनियाज़ रब